नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो इलियार में ख़बर ॾींदा हलूं त टंडो इलियार लॻ टेल मोरी ते सेफ जे ज़ेरे एतमाम हलंदड़ नारी सिस्टम स्कूल पारां हिकु गॾिजाणी कोठाई वई है, जंहिंमें हर मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। इन मौक़े ते आमिर लुत्फ़ ज़रदारी, मासूम लाशारी, मैडम फाइज़ा, बसीरा भट्टी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नारी सिस्टम स्कूल वेलफेयर एसोसिएशन पारां टंडो इलियार ज़िले में समाजी कम कया आहिनि, जंहिंमें गरीब मिसकिननि जे तावन सां नारी सिस्टम स्कूल पारां हर ज़िले टंडो इलियार में हिन वक्त 2 स्कूल हली रहिया आहिनि। पहिरीं त सभ खां वधीक मीडिया वारनि भाइरनि जो तमामु बेनता शुक्रगुज़ार आहियां, जिन्हनि हिते पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी अची असांजी हौसला अफ़ज़ाई कई, वॾी महिरबानी। साईं, अर्ज़ु इहो आहे त अॼु जो असांजो जेको प्रोग्राम हुयो नारी वेलफेयर सोसाइटी जो, शहीद बेनज़ीर भुट्टो वेलफेयर सोसाइटी ऐं आल सिंध पाकिस्तान आमिर लुत्फ़ अली वेलफेयर सोसाइटी, असांजी टिनी समाजी तंज़ीमूं गॾिजी करे इहो वचन कयो आहे त असां गॾिजी करे जेको आहे सो ग़रीब आवाम जे लाइ पाण पतो ॾियूं ऐं मिसकिन मारू माण्हुनि जे लाइ ख़िदमत कयूं। असांजो हिन वक़्तु जेको प्रोजेक्ट जंहिंजे लाइ असां तयारी कयूं पिया, टई तंज़ीमूं गॾिजी तयारी कयूं पिया, त हिकिड़ो असां जेल ते ऐं ॿियो जेको नौजवान असांजो नसल आहे जेको तालीम ऐं क्वालिफिकेशन जो बर्दाश्त नथा करे सघनि, तालीम खे ग़रीब माण्हू आहिनि उहो तालीम नथा ॾेई सघनि ॿारनि खे, उन ते जेको आहे सो असां प्रोजेक्ट ठाहियूं पिया। त असां चाहियूं था त उन्हनि जे लाइ ज़कात जो जेको आहे सो असां बंदोबस्तु कयूं ऐं असां हिन स्कूल में तक़रीबन जेके आहिनि सुठा सुठा अहिड़ा प्रोग्राम करायूं, जंहिंमें असांजे जेल जे हवाले सां असांजो प्रोजेक्ट जेको ठहे पियो उन हवाले सां ऐं असां नौजवाननि जे हवाले सां जेको आहे सो प्रोग्राम करे असां उन्हनि में अवेयरनेस आणियूं। ऐं असांजे बराड़ी जूं जेके न्याणियूं आहिनि इहो बि असांजे मैनिफेस्टो में आहे, जीअं हुनरमंद असांजी नौजवान छोकिरियूं वेठियूं आहिनि, उन्हनि जो जेको आहे सो वसीलो कोन्हे, मशीन वठी नथा सघनि, असां चाहियूं था त उन्हनि खे बि उहे जेके आहिनि अहिड़ा सेंटर खोलियूं जेके उहे मशीनूं उन्हनि खे ॾियूं त जेके घर वेही पंहिंजो कपिड़े सिलाई जो कमु करे पंहिंजो रोज़गार जो ज़रियो करे सघनि। सो अहिड़ा अहिड़ा प्रोजेक्ट असां वटि जी एजुकेशन आहे, हेल्थ आहे, ऐं हेल्थ असांजी वॾी बदनसीबी आहे सॉरी, जंहिंमें 3rd क्लास कंपनियूं जेके हेल्थ में हींअर एड थी चुकियूं आहिनि कमीशन जे बसि, असां चाहियूं था त फस्ट असांजी प्रायोरिटी असांजी हेल्थ ऐं असांजी एजुकेशन आहे, छो जो एजुकेशन जो मयार बि असांजो वक़्तु ॾींहुं ॿे ॾींहुं जेको तबाह थींदो थो वञे ऐं उन में एजुकेशन खे तमामु असांजे गवर्नमेंट जो तमामु घटि ध्यानु आहे, ॿियनि ॼणनि ते आहे, एजुकेशन ऐं हेल्थ जे हवाले सां तमामु घटि ध्यानु आहे। ऐं असांजो जेके हिन वक़्तु कंपनियूं जेके आहिनि मल्टीप्लाई कंपनियूं न आहिनि, ऐं जेके कंपनियूं आहिनि 3rd क्लास कंपनियुनि खां कमीशनूं वठी उन्हनि जूं दवाऊं ॾिनियूं थियूं वञनि, जेके दवाऊं ॾिनियूं थियूं वञनि उन्हनि जा साइड इफेक्ट काफ़ी आहिनि। सो अहिड़ा काफ़ी प्रोग्राम आहिनि जिन्हनि ते असां चऊं था त असां समाजी तंज़ीमूं गॾिजी करे ऐं असां ॿियनि बि समाजी तंज़ीमुनि खे दावत ॾियूं था त बिराए महिरबानी करे अचो, ज़ाती मफ़ाद जी जंग छॾे अचो त क़ौमी मफ़ाद जी जंग लड़ूं, ग़रीब मिसकीन माण्हुनि जी मदद कयूं। तव्हां ॿाहिरिनि मुल्कनि जूं तंज़ीमूं ॾिसो, उहे बेसिकली तौर ते साईं तंज़ीमूं जेके आहिनि इंसान ज़ात जे लाइ सोचीनि थियूं, इंसान ज़ात जी जेका बि तकलीफ़ आहे, ॾुख दर्द आहे, तकलीफ़ आहे, उन जे लाइ सोचीनि, लेकिन हिन वक़्तु असांजी समाजी तंज़ीमूं जेके बि कमु कनि पियूं, तक़रीबन जेके कमु कनि पियूं उहे सिर्फ़ु 2-4 माण्हू विहारे वेठा आहिनि, कंप्यूटर ते माण्हू वेठो आहे, ॿाहिरिनि डोनरनि सां राब्ता आहिनि, उतां खां फंड अचे पियो, केॾांहुं यूटिलाइज़ थिए थो का ख़बर कान्हे। हालांकि असांखे ॿाहिरियूं जेके तंज़ीम असांजे जेके कामयाबु तंज़ीमूं हिते काफ़ी तंज़ीमूं आहिनि जिन्हनि खे अरबे रुपया फंड मिले थो, लेकिन अॼु ताईं तव्हां ॾिठो आहे त किथे तंज़ीम में वेही किथे 500 कंहिं बाथरूम ठाहिराया हुजनि या 500 माण्हुनि खे घर मिलिया हुजनि या का अहिड़ी का शइ थी हुजे सवाइ सैलानी जे, सैलानी आहे या ईदी आहे, ईदी बि एम्बुलेंस जी सहूलियत पई ॾे, सैलानी बि मानी जी सहूलियत पई ॾे, पर असां चाहियूं था त तव्हांखे जेकॾहिं एतिरो वॾो पैसो मिले थो तव्हां मानी वारो प्रोग्राम भले कयो, सिस्टम भले कयो, पर बराड़ी ॾे थोरी नज़र फेरायो, शहरनि जो ध्यानु घटि करे, शहर में जेको माण्हू रहे थो उहो मुस्तक़ न आहे, उहो बेसिकली तौर ते 5 रुपया हुन वटि आहिनि तॾहिं हू शहर जूं फैसिलिटीज़ूं बर्दाश्त करे पियो। सो लिहाज़ा हू निकिरनि ॿाहिरि बराड़ी जी तरफ़ निकिरनि, अचनि बराड़ी जी तरफ़, असां सां गॾिजी बराड़ी जो हाल अहिवाल और ॾिसीनि त हुननि में छा पियो थिए। कोई माण्हू वीचारा फाका कशी जो शिकार आहिनि, केरनि वटि कपिड़ा कोन्हे, के तालीम जे लाइ 2-4 नौजवान थियो था वञनि लेकिन तालीम नथा पिराए सघनि। अॼु नारी वेलफेयर एसोसिएशन पंहिंजे तमामु स्टाफ खे घुरायो ऐं असांजो स्टाफ जेको आहे तक़रीबन एजुकेशनल स्टाफ आहे, सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तावन सां असांजा 2 स्कूल हलनि था पिया, उन्हनि स्कूलनि जी प्रोग्रेस जे हवाले सां अॼु को प्रोग्राम ॻोठायो वियो ऐं उन सां गॾो गॾु 2-3 तंज़ीमूं ॿियूं जेके असां सां गॾु जुड़ियूं आहिनि उन जे नेटवर्क जो तारफ़ नारी वेलफेयर एसोसिएशन जे स्टाफ सां कराइणो हो ऐं स्टाफ खे उन्हनि सां कराइणो हो ताकी मुस्तक़बिल जो प्लान बि साम्हूं अचे ऐं नेटवर्क खे बि ख़बर पए त असां नारी वेलफेयर एसोसिएशन जे मेंबरनि छा ख़िदमात ॾिनियूं आहिनि, सिंध एजुकेशन फाउंडेशन जे तरफ़
तरफ़ूं जेके असांखे मराहत सहूलियात मिलनि पियूं ऐं स्टूडेंट जे हवाले सां सब्सिडी मिले पई उन्हनि जो तारीफ़ करायो वियो ऐं बहितर तालीम जे हवाले सां पंहिंजो मुस्तक़बिल जो लाहे अमल ऐं फ्यूचर प्लान तयारु कयो वियो ऐं इंशाअल्लाह अल्लाह बहितर कंदो त असां पंहिंजे पूरे सिंध खे क्राइम फ्री ऐं एजुकेशन सां आरास्ता कंदासीं। मालिक पाक करम कंदो। बाक़ी इंशाअल्लाह तव्हां मीडिया जा दोस्त बि असां सां गॾु आहियो ऐं असां सां असांजी कम्यूनिटी बि गॾु आहे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इहा त असांजे मेंबरनि जी सचाई ऐं उन्हनि जी दिलचस्पी ऐं उन्हनि जी जेका लगन आहे उहा इंशाअल्लाह हिन सिंध खे क्राइम फ्री कंदी ऐं इंशाअल्लाह तालीम खार। हमारा एनजीओ जो है वो इनके साथ शहीद बेनज़ीर भुट्टो के साथ हमारा वो हो गया, नेटवर्किंग में आ गई है ऑल सिंध के उसमें, तो उसके सिलसिले में ये मीटिंग रखी गई है जिसमें नारी वेलफेयर एसोसिएशन की जो खिदमात हैं पास्ट में, प्रेजेंट में और इन फ्यूचर हमारा क्या प्लानिंग है वो सारी यहाँ पर डिस्कस की गई हैं। और मीटिंग में जो हमारे मेम्बरान हैं, ओहदेदारान हैं, मैनेजमेंट है नारी की सारी, उसकी भी शिरकत थी साथ साथ। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।